नाज़रीन न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त प्रकाश में खबर ॾींदा हलूं त हैदराबाद रोड ते पेट्रोल पंप में माप में फर्क अचण ते असिस्टेंट कमिश्नर शजाबाद पारा कार्रवाई। पेट्रोल पंप सील करण वक्त पंप मालिक सिविल अस्पताल मीरप्रकाश में स्किन स्पेशलिस्ट चमड़ी जी बीमारी डॉक्टर साजन दास लोहाणा पारा बाला ऑफिसर से बदतमीजी करण जे ॾोह में गिरफ्तार करे ओल्ड मीरपुर थाने ते लाकअप कयो वियो है। ज़रिए मूजिब गिरफ्तार डॉक्टर जा 12 खां वधीक पेट्रोल पंप ऐं नई तेल जी माप घट विकिरो करण रोज़ जो मामूल बणियल है। ऐं शहर ने ॿुधायो त ईरानी तेल इसमें गिल करण जा माहिर ऐं ज़िले इंतजामिया कस्टम हकाम नार्कोटिक्स ऐं FIA के जांच करण घुर्जे। डॉक्टरी पेशे में लिखियल के मंजर आम ते हाणे शहरनि सां कयल जुल्म जो सिलसिलो पिण बंद करायो वञे। रोजानी जी बुनियाद ते घट पेट्रोल माप विकिरो कंदड़नि खिलाफ भी कार्रवाई कई वञे। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।